नसरुन हेडलाइन सवां ॾिठियूं इते आवाज़ ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। घोटकी खां कच्चो बुंडी 2 थाणे जी हद मां पीउ पुट अगवा थी विया आहिनि। वाक़े अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे अगवा थी वियल में पुरियत कादिर बख्श मीराणी ऐं संदसि पुट साबिर शामिल आहिनि। अगवा थी वियल पीउ पुट ॻोठनि मां कबाड़ जो सामान वठंदा आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ज़रियनि जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु पुलिस पारां ऑपरेशन दौरान ॾोहारी मीर अहमद जागीराणी जूं औरतूं गिरफ़्तार कयूं हुयूं। उन जे पहलनि में 2 ॼणनि खे अगवा कयो वियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। घोटकी मां कचो बुंडी 2 थाणे जी हद मां पीउ पुट खे अगवा कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे आवाज़ शेयर करे रहिया आहियूं। कच्चो बुंडी 2 थाणे जी हद मां पीउ पुट अगवा थी विया आहिनि। अगवा थी वियलनि में पोरियत कादिर बख्श मीराणी ऐं संदसि पुट साबिर शामिल आहिनि। अगवा थी वियल पीउ पुट ॻोठनि मां कबाड़ जो सामान वठंदा आहिनि। वधिक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर मुश्ताक लगारी खां। जी मुश्ताक, वधिक छा तफ़सील आहिनि इन ख़बर बाबति? जी घोटकी में बजन अगवा वीडियो जो सोशल मीडिया ते वायरल कर चुकी है। घोटकी के कच्चो बुंडी 2 थाने जी हद में 2 पुट अगवा थी विया आहिनि। अगवा थियण में कादिर बख्श मीराणी ऐं संदसि पुट साबिर मीराणी शामिल आहिनि। ॿई जेके कच्चे वाले इलाइक़े में उन्हनि खे अगवा थी विया। थाने पारां वीडियो में एसएसपी घोटकी तनवीर सुने खे धमकी ॾिनी जेकॾहिं असांजी औरतुनि खे आज़ादु न कयो त पिक्चर जी पुलिस तोड़े गश्ती पुलिस के नुक़सान जो ज़िम्मेवार एसएसपी घोटकी थाने जी वीडियो वायरल की है। पीउ पुट जेके ॻोठनि मां जेके कबाड़ जो सामान वठंदा उहो जेके थाने जो अगवा करे कुझु ॾींहं पुलिस पारां अपडेट करण लाइ